चाकर जे गोठ मथा एड़ो त भरपूर वार करणो आहे जो न यो चाकर बचे नई सावल असां के हर हाल में कामयाब थी मोटणो आहे। असां हुन जे गोठ ते हमलो कंदासीं। गोठ जे अंदरां मां पंहिंजे सौट सिकुअ खे सभु ॻाल्हि सम्झाए छॾी आहे। हो जेको आहे सांवल जो कमु पूरो कंदो तो ई मूंखे रेस चाकर खान खे मारणो आहे। जबर हिन वक़्तु चाकर जे गोठ जे ॿाहिरां चौकी हूंदी साबी टाइट क़िस्म जी। तूं पंहिंजे गोठ खां वाक़िफ़ आहे। असांखे हिन चौकी खां पार कराए रुगो चाकर जे घर ताईं पहुचाइजा। पोइ मां चाकर खान जे घर में दाख़िल थींदुसि ऐं उनखे रसनि सां ॿधी गेले खणी ईंदुसि। पर जेकॾहिं अहिड़ो मौक़ो न मिलियो न त पोइ चाकर खे उते ई पूरो कंदुसि। मां सम्झां थो पहिरों सख़्तु हूंदो पर असांजी भरपूर कोशिशि हूंदी त रेस चाकर खान जे बंगले ते हमलो करणो आहे। अचो वारस सोट सही भी अचे ही निभागो असांजे ताड़ में आहे। वर अकबर खान असांजे गोठ मथां हला कंदो ऐं ही असां ते हमलो कंदो। इन खे मुंहुं ॾेई वठंदासीं। इहो काॾे वेंदो? सवाल मूंखे पूरी पक आहे त अकबर खान कंहिं वक़्तु बि असांजे ॻोठ जे मथां हमलो करे सघे थो, छो त हीउ हुनजी इज़त ऐं गैरत जो मसइलो बणिजी वियो। हू पंहिंजा माण्हू ज़रूरु माराईंदो पर हू हमलो ज़रूरु कंदो। जेकॾहिं असां अकबर खान जे पहिरें हमले खे नाकाम बणाए वियासीं त हू असांजे ॻोठ ते ॿीहर हमले करण में जल्दबाज़ी न कंदो। अकबर खान जे हमले खे नाकाम बणाइणु तुंहिंजो कमु आहे। मुंहिंजा हमरा ऐं मुंहिंजी पूरी ताक़त तोसां गॾु आहे। इन करे सांवल अॼु राति तोखे आराम नाहे करणो। चाकर खान अॼु राति छा, हर राति असांखे पंहिंजी निंड फिटाए जागी गुज़ारणी पवंदी ऐं तेसीं ताईं इहे उजागा असांखे करणा पवंदा जेसिताईं अकबर खान शिकस्त खाई इहो क़बूल नथो करे त असांखे शिकस्त ॾियणु अकबर खान जे वस जी ॻाल्हि ई न आहे। मां बि इहो ई थो चाहियां त अकबर खान खे अहिड़ी त शिकस्त ॾियूं जो ॿीहर असांजे ॻोठ ते हमले करण जी हिम्मत ई न करे। चाकर खान ईअं ई थींदो। ठीकु आहे सावल, फ़िलहालु मां हाणे घर हलां थो। सोट दिलावर ई मुंहिंजा ॿिया हमरा ॻोठ ॿाहिरां घिटिन में आहिनि। तव्हां बि वञी हुननि सां मिलो। चाकर खान भली हाणे तव्हां घर वञी आराम कयो। बाक़ी जेकॾहिं ॿाहिरां का वठा महसूसु थिएव पाण खे संभाले वठिजो। अड़े हाल हाल तोखे आराम नथो अचे छा? हिन दोज़ख जहिड़े घर में कंहिंखे आराम ईंदो? हिकु औरत ई घर खे जन्नत बणाईंदी आहे ऐं उहा ई औरत घर खे दोज़ख बि बणाईंदी आहे। हेतर पुट तूं खेर सां अची वएं? जी अम्मा। मानी खणी अचां? अम्मा सोट आयो आहे। अदा ओ त रेस ॾे वियो आहे, अञा त घर कोन आयो आहे। सोट अचे त पोइ गॾिजी मानी था खाऊं। अदा थी सघे त सांवल खे देर थी वञे, तूं मानी खाई वठ। मां सोट खे ॿाहिरि ॾिसी थो अचां, छो त हिन वक़्तु दुश्मन ॿाहिरियां न पर अंदरि जा बि आहिनि। इन करे असांखे हर तरफ़ खां ख़्यालु रखणो ई पवंदो। पुट अल्लाह जी अमान में मालिक साईं तव्हांजो मददगार थींदो। अड़े छोरा, ही जो तो हथियार हथ में खयो आहे हलाइण बि ईंदो अथई या किथे फायर ॿुधी गई रख दे पुछ पुठीअ ते? यार बाबा तू मूंखे छा गिदड़ सम्झो आहे छा? हाँ अरे मां त चवां थो त शींहुं उथी शींहुं बबकियूं ॾे।
ओ ॾिस बाबा, तुंहिंजो ही शींहुं पुट सभिनि खे दुफ करे चवंदो, रुगो गज गोड़े रड़ियूं हूंदई, वाड़े तारा गोल तारा। हे दुश्मन ॿाहिरि जो न, घर जो आ, घर जो। यार बाबा, दुश्मन ॿाहिरि हुजे या घर जो, जेको आयो न लिटल हूंदो। अरे ॿाहिरि दुश्मन खे पहाड़ लिटाईंदा, तोखे घर जे दुश्मन खे लिटाइणो आहे। यार बाबा, दुश्मन जेकर निशाने ते आयो त पूरो थी वेंदो। पुट जेकर निशाने खां बची वियो न, पोइ त पुट तूं ऐं मां ॿई ॼणा निशाने ते हूंदासीं। इन करे पहिरियों वार वठिजांइ, पहिरियों वार। तव्हां मुंहिंजे बारे में छा सोचो आहे? मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो कॾहिं कंदो? फ़िलहाल तुंहिंजे बारे में कुझु बि न आहे सोचियो हुयो। जंहिं वक़्तु बि तुंहिंजी ज़िंदगी जे बारे में फ़ैसिलो कयो वेंदो न, तुंहिंजी राय जो एतिराम बि कयो वेंदो। मां छा थी चाहियां इहा सभिनी खे ख़बर आहे। ज़िंदगी में त माण्हू घणो कुझु चाहींदो आहे, पर सभु जो सभु हासिल न आहे करे सघंदो। इन करे फ़िलहाल तूं वञी आराम कर। जॾहिं वक़्तु आयो न, तोखां तुंहिंजी राय वरिती वेंदी। साईं, जेतिरो जल्दी थी सघे हिन जो बिलो कयो। हिन त मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾियो आहे। सोरठ, फ़िलहाल तोखे अञा कुझु ॾींहंनि खे बर्दाश्त करिणो पवंदो। छा ही मसइलो जल्द हल नथो थी सघे? फ़िलहाल अकबर ख़ान सां हलंदड़ तकरार खे निबेरूं पवंदो। हीउ त घर जो मसइलो आहे, इन खे कंहिं वक़्तु बि हल करे वठंदासीं। फ़िलहाल अकबर ख़ान खे मोह ॾेई वठो, छो त अकबर ख़ान खां सिर्फ़ु मूंखे ख़तरो न आहे, पर ॻोठ जे ॿियनि माण्हुनि जी ज़िंदगियूं बि दाव ते लॻल आहिनि। मूंखे उन्हनि जे बारे में बि सोचणो आहे। सिकू, तूं हिन टाइम हिते छो बीठो आहीं? हा, मां चङी रीति सम्झां थो त तूं हिते हिन टाइम ते छा थो करीं। बहितर इहो अथई त महिलाए तो ॻोठ जी कर, न त सुठो न थींदई। ॾिस सांवल, मां पंहिंजी घिटी में बीठो आहियां ऐं तो मथां को बि वज़न न आहे, त पोइ तूं मूं मां ख़ौफ़ज़ादा छो थियो ही? सिकू, मां पंहिंजे दुश्मननि खां त कॾहिं ख़ौफ़ज़ादा थियो ई न आहियां। बाक़ी हा, शैतान ऐं लिकी कुते वांगुरु चक पाइण वारनि खां हमेशह मिड़ई कुझु एहतियात कंदो आहियां। मता हो कॾहिं पोयां वार न कर। उहे शैतान माण्हू ॿिया हूंदई सांवल, यादि रखी छॾजांइ। जॾहिं बि तो ते वार कयो न, सीने में सिधी गोली हणंदो साईं। ऐं इहो तूं ख़ौफ़ मूं मां कॾहिं बि न कजांइ, को मां तुंहिंजी पुठी जे पोयां वार कंदुसि। चओ त सिकू जी सट मौत जो धक यादि हुजणु घुरिजे सांवल, तोखे पसाई पूरा कंदो आहियां। सिकू, हिकिड़ी ॻाल्हि तूं चङी रीति ॿुधी छॾ। वार अहिड़ो कजांइ जो मां बची न सघां। जेकॾहिं मां बचीसि त तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि जो तुंहिंजो 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं त सांवल ख़ान सां वेर रखणु तुंहिंजी वॾे में वॾी ग़लती हुई। छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा थियणा ई न आहिनि। अहिड़ो त तोखे मां मौक़ियो बि न ॾींदुसि सांवल, पियो तूं सिकू जे वार खां बची सघीं। चो त सिकू जी सट ऐं मौत जो धक पसाई पूरा। सिजु भरण ताईं का बि लापरवाही न थियणु खपे। रेस दिलावर खान, का बि लापरवाही न थींदी। तव्हां परेशान न थियो। ॻोठ जे मथे तरफ़ खां कुझु माण्हू नज़र आया आहिनि। तव्हां हुननि जो पीछो करियो, ख़बर पवे त केरु आहिनि। बाबा साईं, असांजी नज़रुनि खां हू निकिरी विया आहिनि। बाक़ी कुझु माण्हू छॾे आया आहियूं जेके हुननि जो पोयों पीछो कनि पिया। रेस दिलार खान,
हाणे हलण जी कयो मता किथे निकिरी वञनि। हा ठीकु आहे, तव्हां सभु हलो मूंसां गॾु। अकबर खान जेकॾहिं ॻोठ ते हमिलो कयो न त सिधो चाकर खान ॾे रुख कंदो। ठीक अहिड़े तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां चाकर खान उनजे ॻोठ में वञी सिधो सो हुनजे घर में गिड़ियो ऐं उन ते हमिलो कयईं ऐं छोकिरी खे पाण सां गॾु वठी आयो। हे बि ठीक तरीक़े सां ईअं ई कंदो। छोटो जेकॾहिं अकबर खान ईअं कयो न त पोइ मारियो वेंदो। छोटा अकबर खान खे ॿार सम्झो अथई? उहो ॿार न आहे। अकबर खान जेकॾहिं आयो त सोचे सम्झी पूरे तरीक़े सां ईंदो। थी सघे थो त अकबर खान ॻोठ मथां हमिलो न करे, छो जो हुनखे ख़बर आहे त इन करण सां वॾो नुक़सानु थींदो। पर हिन वक़्तु अकबर खान सिर्फ़ु पलांदो जो सोचींदो, पंहिंजे नुक़सान जो न। छोटो इहो बहितर न आहे त हिन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे। जेकॾहिं पलांद में अकबर खान को क़दम खणे थो त माठ करे चाकर खान बि कोन वेंदो ऐं इहे ॿिन्ही रेसनि जी दुश्मनी ज़ात मार ते वञी पहुचंदी। हा हैदर, असांजी क़ौम में इहो नासूर अॼुकल्ह वधंदो थो वञे। वॾा मसइला त परे जी ॻाल्हि, जेकॾहिं ॿारनि जी ॻाल्हि थी थी पए तॾहिं बि 5-5, 8-8 खून करे था वञनि। नंढ नंढ ॻाल्हियुनि ते सालनि ताईं पिया था खून हलनि। छोटो ही नओं वाक़ियो ॿुधी 10 रुपए ते 10 माण्हू धकी थी पिया आहिनि। छो त इहा हक़ीक़त त आहे त असां पंहिंजी असलियत विञाए वेठा। यार बाबा, जेकर न चाकर खान मारिजी वियो त पोइ वो तो बाबा 5 ई आङुरियूं गिह बि जेकर मारिजी थो वञे त पोइ चाकर खान जी सॼी मिल्कियत ते नौंग औंग फण कढी वेंदासीं। फण यार बाबा, जेकर न चाकर खान मो त उन जा वारस खोड़ थी पवंदा। असांजा पेर कुपण कोन ॾींदा। अधीअ जे करे अधु मिल्कियत जा वारस 80 आहियूं ऐं 4 आना इहे सावल वारा वारस आहिनि, उन्हनि खे वंटे बि छेड़ींदासीं। यार बाबा, ॻाल्हि अहिड़ी थो करी ॼण को असां मिल्कियत ते कब्ज़ो ॼमाए वेठा आहियूं। अड़े अॼु वठो ठा त थिए ई थिए, पर जेकॾहिं न थी न त सुभाणे न ॿिए ॾींहुं थींदी। इहो अकबर खान कतई कोन मिलंदो। इन चाकर खान जे मथां हमिलो ज़रूरु कंदो हला करे। अकबर खान इन चाकर खान खे पूरो करे छॾींदो, पर जेकॾहिं बची बि वियो न त तोखां कोन बची सघंदो। यार बाबा, बची त कोन सघंदो, पर कॾहिं हथियार हलायो न आहे। हिन पोइ सिधी ॻाल्हि कर न, तॾहिं वठ वठा जे चकर में तूं मुंहिंजे मारण जे पुठियां वञी। यार बाबा, तूं मुंहिंजो दिलि प्यारो बाबो आहीं, मां तोखे कीअं मारींदुसि? इहो थी सघे थो? मां सम्झा थो त अचे पियो। हलो हलो हलो। हलो छोरा, किथे मीज़ाइल न लॻे, वठो ठा लॻी पई आहे। यार बाबा, हल हल तकिड़ो हल हलिया हलिया। लिफागे ने जाबर तकड़ कई, अञा चाकर जे ॻोठ सां पहुता ई न आहियूं। पोइ बाबा साईं छा करणु घुरिजे? इन खां पहिरियां जो असां मुकमिल घेरे में अची वञूं, मुंहिंजे ख़्याल में त पाण खे वापसि थियणु घुरिजे। तो मूंखे लॻे थो त हिन तरफ़ खां फायरिंग बि थी। हैदर, फायरिंग कहिड़ी बि तरफ़ खां थिए, पर असांखे हली रेस चाकर खान जे बंगले जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं उन जो ख़्यालु रखिणो आहे। हल त पाण निकिरी हलूं चाकर खान ॾे। हल। सवाल खान देखो वर ही फायरिंग केने वठा।
यार पापा ये तो तू घर तो वठी हली बेचड़िए जा पुट जान बचाइण सुन्नत हलिया हलिया हाँ जी सुन्नत तो तकड़ो हल तकड़ो हल मुआर हुंडा ये सॼी बात तुंहिंजी ॿरियल आहे भजी भजी असां जड़ निकिरी भैया मस मस जान बचाए जी हिते पहुता आहियूं ऐं तूं वरी सी चई त या सॼी बात तूं ची मारियल आहे ठोकिया लठ सॼी ज़िंदगी तुंहिंजो इहो ई कमु रहियो आहे चूचड़ी दुखाए पाण निकितो थो हलियो वञी पोइ भली पोयां ॿियनि जा झुगा पिया सड़नि सोराना हप 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 यार बाबा मुझो मतलब आ त सोरह आना अमा गलती चवे असांजो कहिड़ो कमु आहे जो चूचड़ियूं ॿारींदा वतंदासीं पुट जेकॾहिं मां तव्हांखे न सुञाणंदी हुजां न पोइ इहा ॻाल्हि कयो पर मां तव्हांजी हर शैतांगिरी खां वाक़ुफ़ आहियां असां भली मस्जिद में सिर जे मथां सत भला सही रखी कसम खणंदासीं न तॾहिं बि न काठ कुठड़ीअ खे असांजे मथां एतबार ई कोन ईंदो सॼी ज़िंदगी तो कूड़ा कसम त खया आहिनि भली तूं भलो साईं खणी मथे ते रखी या मस्जिद में हली खणी तो ते केरु एतबार कंदो अल्लाह रखो धणी मरीस मरीस रे हीअर न त मूंखे कट्टो काफ़र थी चए यार बाबा थोरो थोरो मूंखे बि लॻंदो बस कर माणे मां जान छॾाए कोन सघिया वरी तो यहाँ बक बक शुरू कया थोड़ी इन कमीने खे ॿधी छा कंदा मां त चवां थो इनखे इते जो इते गोली हणी पूरो करियोसि हिन असांखे जाम तंग कयो आहे न सोट न हथियार परे कर सोट छा तोखे हिन मथां रहम थो अचे या तूं इनखे बख़्श करे छॾींदे सुट ना हिन जे मथां रहम अचे पियो ऐं ना ई मां हिनखे बख़्श कंदसि हिन जी सज़ा सिर्फ़ु मौत आहे मौत हिन जी मौत खे मां एॾो त इबरतनाक कंदुसि जो सॼी दुनिया जे लाइ सबक़ु हूंदो सुभाणे रसम सां ॿधी हिनखे सॼे ॻोठ में सर्कस कराईंदुसि पोइ हिनखे अहिड़ी त इबरतनाक मौत ॾींदुसि जो पूरे ॻोठ वारनि जे लाइ इबरत जो निशानो बणिजी वेंदो तमामु सुठो फ़ैसिलो आहे चाकर खान रात जी ऊंदाही जो मौत हिनखे दिलेराइप जो लक़ब ॾियारे सघे थी पर जॾहिं सॼो ॻोठु ॾिसंदो त जाबर हथियार फिटी करे सॼे ॻोठ में डुकंदे डुकंदे पकड़ियो वियो आहे जंहिंखे जाबर ख़ान चवंदा हुआ हिन जा चमचा सो गिदड़ जी मौत मुआ अॼु राति हिनखे बंदि कयो सुभाणे हिनखे इबरत जो निशान पढ़ाईंदासीं
बाबा रात सौट पकड़जी पियो आहे। अॼु सौट खे चौराहे ते बीहारे ऐं उनखे गोली हई वेंदी ऐं ख़बर थी रही चाकर खान कहिड़ो ऐलान कयो आहे। चवे थो त को बि मर्द घर में न वेहे, सभु चौराहे ते निकिरी अचो ऐं जाबिर जो अंजाम ॾिसो। पुट जाबिर केॾो बि ज़ालिम हुजे पर मुंहिंजे भाउ जो पुटु आहे। मां हुनखे पंहिंजे अखियूं मरंदे ॾिसी नथो सघां। जाबिर खे कहिड़ी ज़रूरत हुई परावा माण्हू वठी अची ॻोठ मथां हमिलो कयईं? अमां हाणे सौट जाबिर मुंहिंजे मथां समूरो इल्ज़ाम आणंदो ऐं चवंदो त सिकू तो गद्दारी कई आहे, तॾहिं मां पकड़जी पियो आहियां। जाबिर तोमां कहिड़ी मदद जी उम्मीद रखी हुई? जाबिर खे इहो शक हुयो त जंहिं वक़्तु बि ॻोठ में मां दाख़िल थींदुसि न त घेरे में अची वेंदुसि। उन जे करे हुन मूंखे चयो हुयो त मां अंदरे अंदरियां सावल वारनि ते हमिलो कयां। सुठो थियो पुट, सुठो थियो जो तूं सावल वारनि जे मथां गोलियूं न हलायूं। उते तुंहिंजी भेण ॾिनल आहे, तूं जेकॾहिं हिक खे मारे हा न त तुंहिंजी भेण खे ज़िंदा कोन छॾींदा। सभु लिखे जा लेख आहिनि अमां। सौट जाबिर जो वक़्तु हाणे पूरो थी वियो। केॾा न में फाथल आहिनि रखंदा तकबुर जाहिल आहिनि। केॾा न में फाथल आहिनि रखंदा तकबुर जाहिल आहिनि। कफन दफन में अगरा हूंदा जिन जा हूंदा कातिल आहिनि। जिन खे हथ सां मारे ईंदा तिन जे तॾे ते वेही रोंदा। अहिड़ा लकाब ॾिसंदे ॾिसंदे दिल ने माणी गमा घेरी। फहिलियल आहे राति अंधेरी जाथे काथे पंहिंजा वेरी पंहिंजा वेरी पंहिंजा वेरी। यार अमजद, ज़ालिम जो अंजाम इहो ई थींदो आहे। ज़ालिम भरी केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, पर जॾहिं बि रब जी देग गरम थींदी आहे न त इहे सभु ज़ालिम ईअं ई मरंदा आहिनि। यार रहमान, हितां ज़ुल्म ख़त्म ई न पियो थिए। इहो सॼो सबबु तालीम जी खोट आहे। असां वटि ॾींहों ॾींहों जहालत वधंदी पई वञे। जेसि ताईं तालीम आम न थी थिए न असां ईअं ई हिक ॿिए खे मारींदा ऐं मरंदा रहंदासीं। इहो ज़ुल्म ख़त्म कोन थींदो। पारस, तूं त ख़ुशि थी तुंहिंजो भाउ जाबिर खां अलॻि थी वियो, न त जाबिर जी जाइ ते तुंहिंजे भाउ जो ॻोठ वारा तमाशो ॾिसंदा। असांजो बि तव्हां सुठो तमाशो कयो आहे, घटि त तव्हां असांजो बि तमाशो कोन कयो आहे। जेकॾहिं तोसां का ज़बरदस्ती थी आहे न त उन जो कारण बि तुंहिंजो भाउ हुयो। असां त रुंड जी धीउ खे वनवा में विहारियो। जेकॾहिं तुंहिंजो भाउ सुणी खे न भॼाए वञे हा त अॼु हैदर जो निकाह सुणीअ सां हुजे हा। हाणे त सुणी मोटी आई आहे, पोइ करायो न हुन सां हैदर जो निकाह। थींदो, ज़रूरु थींदो। सुणीअ सां बि निकाह हैदर ज़रूरु कंदो। पर पारस तूं पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारे छॾ त सुणीअ सां निकाह करे ऐं तोखे तलाक ॾींदो। कॾहिं बि न। तुंहिंजो जनाज़ो हिन घर मां ई निकिरंदो ऐं इहा ॻाल्हि तूं पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ में विहारे छॾ। जेकॾहिं तूं हैदर ते ज़ोर रखे बि तलाक वरिती न त इहो बि यादि रखजांइ त तलाक वारी औरत जी इज़त कहिड़ी थींदी। जेकॾहिं तोखे इज़त वारी ज़िंदगी गुज़ारणी आहे न त हिन घर खे पंहिंजो घर सम्झ, इज़त वारी थी गुज़ार ऐं हैदर खे पंहिंजो मुड़ुसु सम्झी हुन जी बि इज़त कर। जेकॾहिं तूं हिन घर में घर जे भातियुनि जी इज़त कंदीअ न त तोखे बि ओतिरी इज़त मिलंदी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।